नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे संजोरो में ख़बर ॾींदा हलूं त पशावर सान्हे जे सिलसिले में संजोरो में اسسٹنٹ ڪمشنر عبدلڪريم سنگراسي जी अॻवाणी में रैली कढी वई है। म्यूनसिपल कमेटी हॉल में तकरीब मुनक़द कई वई है। तकरीब में DSP आसिफ आराई, मुख्तियारकार इमदाद अली सियाल समेत ऐं ॿियनि सियासी समाजी कारोबारी सहाफ़ी अदीब तंज़ीमनि जा अॻवान, सिविल सोसाइटी जा नुमाइंदा ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत थिया आहिनि। रैली म्यूनसिपल हॉल खां प्रेस क्लब ताईं कढी वई, जेका मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदे प्रेस क्लब पहुती। रैली ऐं तकरीब खे ख़िताब कंदे अॻवान चयो आहे त पशावर सान्हो जी जोड़ींदड़ वाक़ियो आहे। दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो तइलीमी निज़ाम बहितर करे सघिजे थो। दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो तइलीमी निज़ाम बहितर करे सघिजे थो। पाकिस्तानी क़ौम हिन ॾुख में बराबर जा शरीक आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।